अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल दौला में छा थींदो तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। मुंहिंजे यूट्यूब चैनल मिर्ज़ा मलिक हिलाल में सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को अव्हांजो बेल न कंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। तो तव्हांजो टाइम वेस्ट कोन था करायूं, हलो था पंहिंजी कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों मूमल पंहिंजी माउ खे चवंदो त अगरि अदा वारा मूं ते ज़ोर रखंदा त मां इन मिठल सां शादी कयां, बहरहाल मां इन मिठल सां शादी नथो करे सघां। उन खां पहिरियां मां पंहिंजो सोचणु थो चाहियां त मां पंहिंजी पसंदि जी शादी कयां। ऐं मूमल जी मां मूमल खे चवंदो त मिठल जो रिश्तो तुंहिंजे घर में आहे ऐं तूं हिते तमामु ख़ुशि हूंदे। ऐं ॿिए पासे दोस्तों सोडल इस्पताल वेंदो ऐं उते इंतज़ारु कंदो त मुराद कॾहिं होश में थो अचे। ऐं मुराद जो घणो इंतज़ारु कंदो, जेॾीमहिल हू होश में अचे त उन खां हक़ीक़त पुछी वठां। ऐं ॿिए पासे दोस्तों रेज़न पंहिंजे भाउ खे चवंदो त तूं हाणे घरां ॿाहिरि न निकर, छो जो दुश्मन हींअर फिरंदा वतन पिया। अगरि तूं हुननि जे रुख चढ़ी वए त तोखे हू ज़िंदा न छॾींदा। ऐं ॿिए पासे दोस्तों पुलिस सोडल जे मथां ज़ोर रखंदो, सोडल खे चवंदो त तूं हाणे केस दाख़िल करा। सोडल चवंदो त मां बिना सबूत जे केस दाख़िल नथो कराए सघां, छो जो अगरि असां वटि काई सबूत अची वियो त पोइ असां केस दाख़िल कराए सघूं था। छो जो हींअर असांखे ख़बर न आहे त इहो कमु रिथ शाहनवाज जो आहे ऐं या वरी रेज़न जो। जेॾीमहिल बि असांखे ख़बर पियो त असां केस दाख़िल ज़रूरु कंदासीं। दोस्तों असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं कंहिं नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।